बिछिया रेडियो पाकिस्तान बिछिया ते सूरतुल कुरान जी नशरियात जी शुरूआत थी वई, जंहिंजो जल्द बाक़ाइदा इफ़्तिताह वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल कंदो। नशरियात क़ुरान पाक जी तिलावत ऐं तर्जुमे ते मुश्तमिल हूंदी। उन सिलसिले में टेस्ट ट्रांसमिशन जी शुरूआती मौक़े ते हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्टेशन डायरेक्टर बिछिया निसार अहमद मगसी, प्रोजेक्ट ऑफिसर ज़फ़र बलोच, प्रोजेक्ट इंजीनियर अब्दुल रज़ाक, इंजीनियरिंग मैनेजर मोहम्मद नवाज़ जोखियो, सीनियर ब्रॉडकास्टिंग इंजीनियर ज़ाहिद मंगी, सरफराज़ खान लिगारी, सीनियर प्रोड्यूसर शाहनवाज़ लाखो, रियान मलक, रियाज़ सियाल समेत ॿिया बि शरीक हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे स्टेशन डायरेक्टर निसार मगसी चयो त प्रोजेक्ट टीम पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदे ॾींहुं राति महिनत कई, जंहिंजे नतीजे में टेस्ट ट्रांसमिशन जी शुरूआत मुमकिन थी। इन चयो त जल्दी उनजो बाक़ाइदा इफ़्तिताह वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तरफ़ां कयो वेंदो। निसार अहमद मगसी ॿुधायो त सूरतुल क़ुरान जी नशरियात क़ुरान पाक जी तिलावत ऐं तर्जुमे ते ॿधल हूंदी, जेका सुबुह 5 वॻे खां राति 12 वॻे ताईं जारी रहंदी।